नाज़रीन नवाखे आम ख़बर ॾींदो स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान बैंकुनि खे तमाम इम्पोर्टर्स के शिपिंग जा डॉक्यूमेंट जारी करण में देर न करण जी हिदायत करे छॾी आहे। अवांखे ॿुधो त स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान चयो त मख़सूस इम्पोर्ट आइटम जे अॻुवाट मंज़ूरी जी शर्त वापसि वठी छॾी आहे। बैंकुनि खे हिदायत जारी कई वई आहे त खाद खुराक दवाउनि तवानई वग़ैरह जे इम्पोर्ट ते ध्यानु ॾियनि। स्टेट बैंक पारां चयो वियो आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान चयो त इम्पोर्टर्स मुस्तक़बिल में सामान इम्पोर्ट करण खां अॻु पंहिंजी बैंक खे आगाह कनि। अवांखे अपडेट कयूं त स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान बैंकुनि खे तमाम इम्पोर्टर्स के शिपिंग जा डॉक्यूमेंट जारी करण में देर न करण जी हिदायत करे छॾी आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान चयो त मख़सूस इम्पोर्ट आइटम जे अॻुवाट मंज़ूरी जी शर्त वापसि वठी छॾी आहे। बैंकुनि खे हिदायत जारी कई वई आहे त खाद खुराक दवाउनि तवानई वग़ैरह जी इम्पोर्ट ते ध्यानु ॾियनि।